जी नाज़रीन, नापरकोट थाणे जी हद मां अहम ऐं ताज़ा ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। क़रमपुर ڀرسان नापरकोट थाणे जे ॻोठ अब्दुल करीम जाफ़री रवासी पानी के मोटर ते सुतल नौजवान गाज़ी खान पुट अब्दुल करीम जाफ़री के टे नामालूम हथियारबंदन पारां हथियारन के ज़ोर ते ज़ोरी अगवा करण की कोशिश। नौजवान की रड़िन ते ॻोठाणा जागी पिया। ॻोठाणन ऐं हथियारबंदन में फायरिंग। हथियारबंद घेरो तंग ॾिसी नौजवान के छॾे फरार थी विया। इलाइक़े में खौफ़ पकड़ियल आहे। होॾां इतला बावजूद हद जी नापरकोट पुलिस ॻोठाणन की मदद लाइ वाक़े वारे हंधि न पहुती, जॾहिं त ॻोठाणन पंहिंजी मदद पाण तय ते हथियारबंदन जो मुक़ाबिलो करे नौजवान के मबीना अगवा थियण खां बचाए वरितो आहे। वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ क़रमपुर।